फालाणी जे ॻोठ ग़ुलाम अकबर जे रहवासी औरतुनि जो पंहिंजे ॻोठ जे बाअसर औरत रुबीना लाशारी, संदसि भाइर ज़ुल्फ़कार लाशारी, लियाक़त लाशारी, माशरूक़ ऐं वकील ग़ुलाम अकबर लाशारी जे ज़ुल्म ऐं कूड़ा केस दाख़िल ऐं घर अची करे धमकियूं ॾियण ख़िलाफ़ औरतुनि मसमात ज़ाहिदा ख़ातून लाशारी, मसमात आबिदा, मसमात फरज़ाना, मसमात अजीबा ख़ातून, मसमात क़ाइम ख़ातून लाशारी प्रेस क्लब फालाणी पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हर वक़्तु असांजा हाई हर वक़्तु असांखे परेशान दाबा परेशान थी करे उनजे भाइरनि जी सपोर्ट बि अथसि। उन्हनि ॾे दाही वञूं था बार बार उहे बि चवंदा अॼु तव्हां घर हलो बसि ख़ैरु ॿियो कोई मसइलो न आहे। बाक़ी उहो हर वक़्तु हेॾो फिरंदी त बि मां हिननि खे हा रुबीना बार बार रुबीना असांखे टॉर्चर करे थी पई। उहा मुंहिंजा भाउ जी सपोर्ट आहे। बाक़ी टॉर्चर असांखे रुबीना हर वक़्तु अलॻि आहे। असांखो धार आहे न असां वञूं न चऊं अञा हू असांजे घर ईंदी असांजे घर न वेंदा आहियूं। भाउ ज़ुल्फ़कार लियाक़त ऐं रईस ग़ुलाम अकबर खान लाशारी असांखे ख़ैरपुर ॾों एसपी ॾों तहफ़ुज़ खपे। असांखे रुबीना पंहिंजी असांजी सौट आहे उहो असांखे तमामु घणो तंग थी करे धार वेठी आहे। पोइ बि असांजे लाइ बदशत ॻाल्हाइण करणु कोर्टनि ते हेॾे होॾे ॻाल्हाए करे थी पई। असांखे तहफ़ुज़ खपे जो मतिलबु जिथे किथे असांखे कोर्टनि ते छिकराए थी ॿाहिरनि खां गारियूं गंद ॾियारे थी करे थी पई। पाण बि अचे थी उते माना गारियूं गंद ॾेई थी वञे वेठी बि असांखां अलॻि आहे। कोई मसइलो न आहे हिन सां न खाऊं न पियूं कुझु बि न आहे। पोइ बि अचे थी असांखे माना गारियूं गंद ॾेई थी वञे असांजे मर्दनि खे हिरासमेंट थी करे मतिलबु अॻिते पोइते बि चए थी त माना ॿाहिरनि खे वठी गारियूं गंद ॾियारे थी वञे। इन जे हिसाब सां असांखे तव्हां को किथे बि कानून जे हिसाब सां कीअं बि माना असांखे तहफ़ुज़ खपे पियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।